कुंडरी और उमरकोट के लोगों को गुलाम बनाया हुआ है। पुलिस स्टेट बनी हुई थी। पुलिस मतलब पुलिस एसएसपी जो है वो एक हेड कांस्टेबल की तरह बिहेव करते हुए यहाँ के वडेरों का, यहाँ के नुमाइंदों का कमदार बना हुआ है। लेकिन इंशाल्लाह हक की फतह होगी, सच की फतह होगी, इंसाफ की फतह होगी। और इंशाल्लाह कुंडरी हमारा अपना शहर है, उमरकोट हमारा शहर है, सिंध के हर शहर में हम जाते हैं, आज यहाँ भी आए। सर, इस रिवायत को आप सियासी तौर पे कैसे देखते हैं कि अगर आपका कोई मुखालिफ आपके हल्के में आया, आप उस पर हमला करवा दें? तो जिस तरह कुंडरी में आप पे हमला हुआ, क्या कराची के आपके हल्कों में आपके मुखालिफिन आए, उस पर हमला किया जाए? ये रिवायत बेहतर होगी? मूंखे अफ़सोस आहे वॾो त असां सोचे बि नथा सघूं त पंहिंजनि हल्कनि में कंहिं आयल कंहिं ॿिए पार्टी जे नुमाइंदे खे, कंहिं महिमान खे न ॾिसो, हर माण्हू पंहिंजे हल्के में पथराव कराए थो सघे, हमलो कराए थो सघे, फायरिंग कराए थो, जेको दिलि करे। हर माण्हू जे हर हल्के में 20, 50, 100, 150 माण्हू करणु इशू न हुजे। जिते हज़ारे वोटर हुजनि उते 20, 50 माण्हू हल्के में करणु। पर ॾिसो, मां त अफ़सोस आहे, मां सॼे सिंध वेंदो आहियां, कॾहिं लाड़काणे में मूं ते हमिलो न थियो। उते इज़त वारा सियासी मुखालफ़िन आहिनि, पर इज़त वारा माण्हू हुया। कॾहिं नवाबशाह में मूं ते हमिलो न थियो। मां वञी ज़रदारी हाउस जे भर में बि मुखालफ़तूं कयूं, प्रेस कॉन्फ्रेंस, कॾहिं इहो बेइज़्तो कमु न कयो। कॾहिं उमरकोट में शहर में ईअं न थियो। कॾहिं मां सम्झां थो कराची में ॿिए पासे किथे ई को सेवण में कोन्ह थियो। वज़ीर आला साहब जे ॻोठ झंगारा वञी बि मां मुखालफ़त जी प्रेस कॉन्फ्रेंस कॾहिं कोन्ह थियो। पर इन में औकात ख़बर पइजी वई त असली सां ख़ता कोन्हे ऐं बदनसल सां वफ़ा हया कोन्हे।